सूरह हुजरात रुकू नंबर 1। ए ईमान वारो, अल्लाह ऐं संदसि पैगंबर जे आॾो अॻिराई न करियो ऐं अल्लाह खां ॾुजो। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ए ईमान वारो, पंहिंजा आवाज़ पैगंबर जे आवाज़ खां मथे न करियो ऐं जीअं अव्हां जो हिक ॿिए सां वॾे सॾ ॻाल्हाइणु आहे तीअं साणसि ॻाल्हि ॾाढियां न ॻाल्हायो जो मतां अव्हांजा अमल चट थी वञनि ऐं अव्हीं न पिरोड़ींदा हुजो। बेशक जेकी पंहिंजनि आवाज़नि खे अल्लाह जे पैगंबर जे आॾो झको कंदा आहिनि, इहे उहे आहिनि जिन जे दिलनि खे अल्लाह परहेज़गारीअ लाइ आज़मायो आहे। उन्हीअ लाइ बख़्शिश ऐं वॾो अजर आहे। बेशक जेकी हुजरनि जे ॿाहिरां तोखे सॾींदा आहिनि तिन मां घणा बेसमझ आहिनि ऐं जेकॾहिं उहे तुंहिंजे ॾांहुं निकिरण ताईं सब्र न कनि हा त उन्हनि लाइ भलो हुजे हा। ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। ए ईमान वारो, जेकॾहिं को बदकार का ख़बर अव्हां वटि आणे त जाच करियो जो मतां कंहिं क़ौम खे बेख़बरीअ सां नुक़सान पहुचायो। पोइ जेकी अव्हीं करे चुको तंहिं ते पशेमान थियो ऐं ॼाणो त अव्हां में अल्लाह जो पैगंबर आहे। जेकॾहिं घणनि कमनि में हू अव्हां जो चयो मञींदो त अव्हीं ॾुखिया थींदव, पर अल्लाह अव्हां वटि ईमान खे प्यारो करायो ऐं अव्हां जे दिलनि में उन खे चङो ॾेखारियईं ऐं अव्हां वटि कुफ़्र ऐं बेदीनी ऐं गुनाह खे नापसंद करायईं। इहे सिधे रस्ते वारा आहिनि अल्लाह जे फज़ल ऐं अहसान सां, ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं जेकॾहिं मोमिननि जूं ॿ टोलियूं पाण में विढ़नि त संदनि विच में सुलह करियो। पोइ जेकॾहिं उन्हनि मां हिकिड़ी ॿिए ते ज़्यादती करे त जेका ज़्यादती थी करे तंहिंसां विढ़ो जेसीं ताईं अल्लाह जे हुक्म ॾांहुं मोटी अचे। पोइ जेकॾहिं मोटी आई त संदनि विच में इंसाफ़ सां सुलह करियो ऐं इंसाफ़ सां हलो, छो त अल्लाह इंसाफ़ वारनि खे प्यारो रखंदो आहे। मोमिन त सभु भाइर आहिनि, तंहिं करे पंहिंजनि ॿिन्ही भाइरनि जे विच में सुलह करियो ऐं अल्लाह खां ॾुजो त मन अव्हां ते बाझ कई वञे।